बिरासटी में ख़बर ईंदा हलो त बिरासटी थाणे जे हद में बदअमनी अरूज ते पहुतल फुरूं ऐं चोरियूं रोज़ जो मेमूल बणियल रोड ऐं रस्ता ॾुआरियुनि हवाले ॾुआरी सरेआम ॾींहं टे जो वारदातूं करे आसानी सां फरार थी वञनि था। पुलिस निंड जी गोरी खाई मुकमिल आरामी। बिरासटी भरिसां लिंक रोड जलबाणी शाख स्टाफ वटि टे अणॼातल हथियारबंदन बिरा रोड वासी इलेक्ट्रिशियन जो कारोबार कंदड़ वापारी उस्मान मलिक खां ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते 10 लख रुपया रोक रक़म मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। उन सिलसिले में वापारी उस्मान मलिक ॿुधायो त बिरासटी खां बिरा रोड वञी रहिया हुआसीं। हथियारबंदन रोके हथियारनि जे ज़ोर ते 10 लख रुपया ऐं मोबाइल फोन फुर करे खणी विया, जंहिं जो इतला बिरा पुलिस खे ॾिनो आहे। हथियारबंदन खिलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म वापसि कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।